नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं यहाँ बिशार सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। हुकूमत ऐं एहतिजाज कंदड़ पाबंदी मरियल तंज़ीम TLP विच में मुआहिदो तइ थी वियो। आलमन ॿिन्ही धुरियुनि में टियाकड़े जो किरदारु अदा कयो। मुफ़्ती मुनीब रहमान जो चवणु आहे त ॿिन्ही धुरियुनि ॻाल्हियुनि लाइ हकारी रवैयो अख़्तियार कयो। मुनासिब वक़्त ते मुआहिदे जा नुक़्ता बदिरा कया वेंदा। ईंदड़ 10 ॾींहंनि में मुआहिदे जा हकारी नतीजा साम्हूं अची वेंदा। मुआहिदो कंहिं जी सोभ ऐं शिकस्त न आहे। मुआहिदे जे नतीजे में स्टीयरिंग कमेटी जुड़ी आहे जेका उन जी निगरानी कंदी। कमेटी जो सरबराह अली मोहम्मद ख़ान हूंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त मुल्क खे बहिराननि खां बचाइण लाइ आलमनि जा सोराइता आहियूं। हुकूमत ताक़त सां न पर ॾाह सां मसइलो हल करणु घुरियो। अमन ऐं बहितरी जो रस्तो ॻोल्हियो वियो आहे। मुल्क में कोरोना वायरस विघे 11 मरीज़ फ़ौत। हयात विञाईंदड़नि जो अंगु 28,452 थी वियो। 24 कलाकनि दौरान 733 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 1.52 रही। सिंध में धारियुनि जी आबादकारी बहरिया टाउन ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सखर में एहतिजाजी रैली कढी वई। तीर चौक खां निकितल रैली जी अॻुवाणी डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं सैयद ज़ैन शाह कई। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा बर्दाश्त न कया वेंदा। सिंध जे हासिलात ताईं जदोजहद जारी रहंदी। कंडो मरियल ॻोठ उमीद अली ख़ासकेली में जवाबदार रिकॉर्डनि जा वार करे हिकु शख़्स खे क़तल करे छॾियो। पुलिस अब्दुल खालिक ख़ासकेली जे क़तल जे इल्ज़ाम हेठि आयल लालचंद भील खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि वाक़िए जी वधीक जांच हलंदड़ आहे। पीर जो ॻोठ वेझो कोट मीर मोहम्मद में हथियारबंदनि पारां फौज जी कोशिश मज़ाहिमत निसार अहमद मगी मारिजी वियो। कोट मीर मोहम्मद जो अवाम पुलिस ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आयो। कोट मीर मोहम्मद खां शाह हुसैन ताईं मार्च। हैदराबाद ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में डेंगी जा केस वधण लॻा। 24 कलाकनि दौरान डेंगी जा 10 नवां केस रिपोर्ट। सिविल अस्पताल हैदराबाद जी डेंगी आइसोलेशन वार्ड में दाख़िल मरीज़नि जो अंगु 25 थी वियो। डेंगी मरीज़नि जो अंगु 342 ताईं पहुची वियो।